بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الخلائق أجمعين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في قرآن مجيد بسم الله الرحمن الرحيم إنما يخشى الله من عباده العلماء إن الله عزيز غفور अज़ीज़ान गिरामी व नाज़रीन मुहतरम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ान गिरामी अॼु पंजी नशिस्त सां गॾु हाज़िर ख़िदमत थिया आहियूं। पोइ हिते बयानु कयो हुयोसीं उलमा जी फ़ज़ीलत ऐं उलमा जा क़िस्म हूअं त टे बि आहिनि ऐं रिवायतनि में ॿ बि क़िस्म मिलनि था ऐं उलमा जा इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन 7 तबक़ा कया आहिनि। लेकिन अगरि उन्हनि खे ज़िक्र कंदासीं त ज़िक्र तवील थींदो, बहस तवील थींदो। बसि जेको असांखे मौज़ू मिलियल आहे तारीख़ उलमा, ज़रूरी आहे त उनखे हाणे ज़िक्र कजे। तारीख़ उलमा मां जा अॼु पहिरीं शख़्सियत खे ज़िक्र कंदासीं, उनजो मुख़्तसर तारफ़, जंहिंजो नालो मुहम्मद बिन अली बिन बाबो आहे ऐं उन जे वालिद मुहतरम जो नालो अली बिन बाबो आहे ऐं संदसि कुनियत उन जी अबू जाफ़र ऐं लक़ब शेख सदूक़ कुमी अलैहि रहम लिखंदा। तारीख़ पैदाइश शहर क़ुमुल मुक़द्दस में 305 या 306 हिजरीअ में ऐं उनखां बाद में तक़रीबन उहो ज़मानो जेको हुयो शेख सदूक़ अलैहि रहम जो, जंहिं साल उन जी विलादत थी, उहो ज़मानो इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाइब ख़ासि, 3 नाइब ख़ासि हुसैन बिन रूह जो ज़मानो। उन ज़माने में शेख सदूक़ अलैहि रहम पैदा थिया ऐं उनखां अलावा ही शेख सदूक़ अलैहि रहम जलील क़द्र 4हीं सदीअ जा आलिम रब्बानी आहिनि। शेख सदूक़ अलैहि रहम इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआउनि जो समर आहिनि, इमाम ज़माना जे दुआउनि जो नतीजो आहिनि। छो जो उनजो जेको वालिद मुहतरम हुयो अली बिन बाबो आहे, उहो बि शहर क़ुमुल मुक़द्दस में वॾो फ़क़ीह हुयो ऐं उन जे कुमे ऐं अतराफ़ जा जेके शिया हुया उहे बि उन खां इल्मु हासिलु कंदा हुया ऐं उनखे वॾो मर्ज फ़क़ीह तस्लीम कंदा हुया। उनखे का औलाद न हुई। उन जे वालिद मोहतरम अबू जाफ़र मुहम्मद बिन अली असवद खे हिकु ख़त ॾिनो। नाइब ख़ासि इमाम ज़माना अलैहिस्सलाम जो जेको ॿियो हुयो मुहम्मद बिन उस्मान, उन जे दौर जा हुया ऐं इमाम हसन अस्करी ऐं इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जा। त उन ख़त लिखियो इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जी तरफ़ त उहो अबू जाफ़र मुहम्मद बिन अली असवद हुसैन बिन रूह जी तरफ़ ख़त खणी आया। त इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम खे हीउ ख़त ॾिनो वञे। हीउ ॾिनो आहे अली बिन बाबो आहे ख़त। त हुसैन बिन रूह अबू जाफ़र मुहम्मद बिन अली खे 3 ॾींहंनि खां पोइ इतला ॾिनी त इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन जे पुट थियण जे लाइ दुआ कई आहे। इंशा अल्लाह जल्द अल्लाह तबारक व तआला हुनखे हिकु फ़क़ीह पुट अता कंदो। इन्नल्लाह सुब्हानहु यनफ़उ बिही, ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे जेको फ़क़ीह पुट अता कंदो
ऐं इन जे ज़रिए सां इनखे वॾो नफ़ो हासिल थींदो ऐं शिया ने हैदर करार खे बि अल्हम्दुलिल्लाह हासिल नफ़ो थिए थो। उन जूं काफ़ी तसनीफ़ात आहिनि। इंशाअल्लाह वधीक इन गुफ़्तगू खे बाक़ी रखंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।